हुंडा से रुड़ीन अलफराक अशद मिनल मौत बेल में विसारीन वहदत वाई वात में पुरकश प्यारीन शेर अली आहीन आशिक गुम अलाहन। साईं वजा मोहतरम रसूल गश्त बचेराई तव्हांजे साम्हूं तहक़ीक़ी मकालो पढ़ी वियो। हाणे गुज़ारिश कंदुसि धरतीअ जे नामियारे सदर नामियारे शाइर असांजे बुज़ुर्ग मोहतरम साईं हाफ़िज़ मोहम्मद ख़ासकरी साहिब जिन खे थोरी स्टेज ते अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। साईं हाफ़िज़ मोहम्मद ख़ासकरी साहिब। सिंध जातीअ जा महसन असांजा सरवान साईं डॉक्टर साहब साईं हमीद सिंधी साईं कांग्रेस या साथी ऐं जेके सदर वेठा आहिनि साईं कचारी साहब ताईं ऐं इन असांजे पिते जा रूह रवा हिते सदात फरमाए रहिया साईं मखसूद साईं मखदूम साहब ऐं सरदोस्तो हक़ मौजूद। मां सजण सां न भेट ॿुध दरिया कंदुसि साईं बग़ैर साईं सजण सां न भेट ॿुध दरिया कंदुसि ॾाढियूं इन्हीअ रेत सलाह ॿधी मोड़ी उहे ॻाल्हियूं पेट वरन में वधी वण थियूं ॿी साथी न कयूं ऐं गोटे फिरी न कढी आहे। तमन्ना हुई त के अवां सां ॻाल्हियूं करियां पर साॻे गतीश चयो त टेचारे तूं ब्यास ॻाल्हियूं खे सॼण पर जॾहिं मुंहुं मुक़ाबिल थिया त सभु वञी विसरी। तव्हां खे ॾिसी असांजा नेण थिया आहिनि अवां जी असां दिलि वजान सां आजा करियूं था। मां रुगो भरोस सां छाकाणि त दोस्तो ही जेके अजीम इंसान सां वटि वेठा आहिनि इहे हिकु थोरी तहक़ीक़ मां वॾा किताब थींदा साईं बलोच खां वठी कचारी साईं त साईं जा ही दरगाह पास हिन ते सदन खां वठी साईं ॿुढे साहब बि ॻाल्हि कई पर अॼोको जेको ही जशन जहानिया जो मेलो आहे सैयद हसन शाह बांदी मोख बांदियुनि खे आज़ादी ॾियारींदड़ उहो अजीम इंसान जंहिंजा हिन वक़्तु साईं मखसूद साईं मरल माना सिलसिलेवार मूं फर्ज़त लफ़्ज़ छाकाणि त ही बि असांजे वक़्त जा बांदी मोख आहिनि। हिते सदन खां मेलो लॻंदो रहंदो हिते कंहिं ज़माने में जीअं अॼु असां वटि अवां तशरीफ़ फरमा आहियो तीअं उहो ज़मानो थोरो वठो हज़रत माजी सरकार उन जे ज़माने जी जेका असांजे अखियुनि जे आॾो असां नंढा आहियूं त हिते कचहरी हिकिड़ी थी हुई जंहिंमें खटियाल साईं बि हो ऐं साॻे वक़्तु मूसा सवार हैदराबाद वारो मीर नाज़ कानपुर उहो हो जतन जो सुगंदान शाहनवाज़ साबिर जतोई बि हो सैयद अली शाह बि हो ऐं उन ई कचहरीअ में सोनो माजी सरकार त उहो ई मेज़बान हो वेठो हो ॿिया बदीम इंसान हा मां को ही अवां जे इन करे अर्ज़ु थो करियां त कहिड़ियूं कचहरियूं हूंदियूं उन कचहरीअ जो खटियाल चयो त अॼु ॿियूं ॻाल्हियूं सभु छुटियूं पर अवां दोस्तनि खे जेके सुगंदान आया आहियो मां तरह थो ॾियां हुजे लफ़्ज़ हिकिड़ो हुजे हिन ते शइ ठाहियो पोइ छा बि हुजे पोइ हुन ते जन बि मुहक़िक़नि पंहिंजा पंहिंजा शहर पेश कया उन्हनि में सरकार माजी साईं फरमान जारी कयो त प्यालो पीतल हुजे लफ़्ज़ हुजे हुसन जो रोटल हुजे घोड़ो कौतल हुजे ऐं उन अदब जी कचहरीअ में खेचर न हुजे। सरकार माजी जो मां हिकु बंदि ॿुधायो ॿियनि बुज़ुर्गनि
कीअं चयो इहा वॾी दांड आहे, पर उन कचहरीअ में चाहे अलीगढ़ साहब चयो, ॿियनि बि चयो, पर साबिर कतल चयो त बदम जी रात हुजे, माहिर बदर बि हुजे, लबे अहमर बि हुजे, रस्के कमर बि हुजे, पोइ उन में हिकिड़ी ॻाल्हि कई त ॿियूं महिल इहो चोॾहं चर्चा ॿुधाईंदो हुयो, पर ॿी हिकिड़ी ॻाल्हि कई त पोइ कीअं न थींदो मुख़्तहर मेलो जहान दर जहान। उहो जहान जो मेलो दुनिया में वॾो मेलो आहे असांजे इंसानी इलाइक़े जो, त कीअं न थींदो मुख़्तहर मेलो जहान दर जहान, जिथे महदी मज़हर बि हुजे ऐं साहिब सदर बि हुजे। साहिब सदर हो साईं खटियार, महदीयत जो मज़हर हो साईं महदी पान। त रवायत आहे त खटियार चयो तॾा शाइरीअ जो इहो बंदि जेको आहे सभिनी बंदनि खां मोड़ वधियो थो वञे, तंहिं करे असां पंहिंजो शहर इन शाइरीअ सां क़ुर्बान करे था छॾूं। त इहे सिलसिला हलंदा आया। हिन दरबार में सदाई कचहरियूं थींदियूं आहिनि, इहो सालियानो मेलो लॻंदो आहे, मूंखे उत्साह जाॻंदो आहे। परोके साल में मूं हिन ई दरबार जे अज़ीम इंसान साईं मखसूस साईं खे गुज़ारिश कई, छाकाणि त असां सिंध वारा माण्हू जेके आहियूं अलाए केतिरनि मुसीबतुनि में दो चार आहिनि। असांखे चौधारी जिन जेके आहिनि भूत ऐं अलाए छा छा पछा विया, उन्हनि जिन्ननि ऐं भूतनि ऐं रकीबनि ऐं राज़ननि खां निजात जो दरवाज़ो जे थींदो त हिननि दर्शगाहनि जे गादी नशीन जेकॾहिं उथी पिया त उन्हनि मज़ा थींदो जे न त सियासतदाननि जा असां पेका ॾिसो वेठा आहियूं। ॿियो वरी असांजी कचहरीअ में कामरेज जाम साथी आयो हो, जंहिंजो इर्शाद असांजे आॾो आहे, जेको पाण फरमायूं मूंखे यकीन आहे त उहो माण्हुनि घणनि मूं सां बि ॻाल्हियूं कयूं। ऐं परोके सालनि असांजो यानी कामरेज गुलाम रसूल छातो साहब सिंध अख़बार जो चीफ एडिटर, जेको अॼु बेवस इस्लामाबाद जे यानी शहर में बुख हड़ताल ते वेठो आहे, माण्हू घटि अचनि, जंहिंखे सिंध जो कंहिंखे बि माण्हूअ खे लाचार यानी यादगिरी बि कान, जेको सिंध जो हिकिड़ो महसूम इंसान अंदरि साथियुनि सां उते बुख हड़ताल ते वेठो आहे, पर हिन स्टेज जो उहो ज़ीनत बख़्शींदड़ हो। ऐं सिंध अख़बार बंदि पई आहे, असांजो आवाज़ बंदि पियो आहे, ऐं असां कंहिंसां ॻाल्हायूं तॾहिं मूं पहिरियों चयो त सॼण सां न भेट ॿुध करी आहे कंसी। वॾियूं ॻाल्हियूं असांजे पेकनि में आहिनि, ऐं मां तमन्ना थो रखां त ही दर्शगाहूं सिंध जूं हज़रत लतीफ़ हुजे, कलंदर हुजे, सचल हुजे, बेदिल हुजे, बेतिस हुजे, रोहल हुजे, मिस्री हुजे, वली मोहम्मद हुजे, उस्मान निशान, कहिड़ा नाला वठा, हज़रत माजी सरकार जो मेलो हुजे या साईं बांदी मोख जो मेलो, या हीअं त ईअं चवां त वक़्त जे बांदी मोख जे हिन ख़िदमत में असां आया आहियूं। त मां पर हिते गुज़ारिश कई त सही तलाउ मुआशरे में बदबूदार थी चुको आहे, गलीज़ थी चुको आहे, ऐं एॾी हुनजो रंग बि तब्दील थी चुको आहे। सिंध जी सरज़मीन जूं कहावतूं जन किताब लिखिया, 50 किताब त साईं नबी बख्श बलोच सिंध जे तक़द्दुस ऐं सकाफ़त ऐं तहज़ीब ते लिखिया। अहिड़ीअ तरह साईं हमीद सिंधी जेके आहिनि रूह रिहान खां वठी अॼु ताईं जेके तक हू लिखंदो थो अचे, जहां कामरेज जाम साथी कचहरीअ में कई ॻाल्हियूं करे वियो, जेको हिन जी लिखियत हुई साईं ज़कारी साहब ऐं ॿिया मुअज़्ज़िज़ तरीन, असां त लिखंदा था अचूं, पर अवाई ग़रीब हो जेके हिन लिखियतुनि खे सम्झी ऐं अॻिते जे लाइ उन धुरंदेशी सां ऐं बेदारी ऐं सुजाॻीअ सां सिंध जे हक़नि जो तहफ़ुज़ कंदो, न त केरु बि तव्हांजो कोन कंदो। ऐं जेके निजात थी त अहिड़नि दर्शगाहनि मां थींदी त मूं साईं खे चयो त साईं इन बदबूदार तलाउ में उहो पथर थो किरियो, ऐं अॼु 12 महीना थिया, मूंखे यकीन आहे त साईं उन वक़्तु जेको पथर उछलियो, अगरि मां तव्हांखे ही सखाइती ॻाल्हि थो ॿुधायां त उन पथर वॾो रंग लाथो, उहे उन देख में मां कोन थो पोवां, घणी गिलाज़त टूट थी वई, पर अॻिते जे लाइ बि मां अॼु हिन स्टेज तां वरी बि उन्हनि ई असांजा जेके उहे रवा उन्हनि खे गुज़ारिश थो करियां त मुंहिंजा
तुरी जेके बि सिंध जे सरज़मीन ते अज़ाब आहिनि पाणी कोन्हे मां न ॻाल्हायां वक़्त जो सरबराह असांखे एतिरो सम्झाए जॾहिं असांजा मुफ़त दानश्वर अज़ीम इंसान स्टार वॾे में वॾा उन्हनि जे ॾाढो जवाब त का कई कोन्हे बाक़ी रुगो इहो कमु त असां तव्हां सिंध वारनि खे करबला में तब्दील करे छॾींदासीं ऐं हूडे में थल ठाहींदासीं मुंहिंजा साईं हिन दरगाह ते मां असां जान ॾियण लाइ तयारु आहियूं असां थल कयोसीं ऐं जंहिं इहे कॾहिं बि न ठहंदा जे थिया त मां जहान जे दरबार ते तव्हां आवाम सां मुंहिंजो वचन आहे ऐं ईअं ख़ुदावंद कुदुस लिखी छॾियो आहे तक़दीर में त मुंहिंजे पाणीअ खे हथु न ला जे पाणीअ खे हथु ॾाथी त असां 47 जो मुआइदो उहो असां ई कयो हो उनखे टोड़ींदासीं ऐं असांजी सिंध आज़ादी माणींदी जेकॾहिं पाणी असांजो छाकाणि दरवेशनि जूं ॻाल्हियूं आहिनि दरवेशनि खे असांजूं पुकारूं आहिनि न त पोइ ज़ालिम तोसां पाणी थींदो धार हुको वरी पाणी थींदो हिन पाणीअ ते ई पाणी थींदो पंहिंजो गॾु में पाणी थींदो इहो ज़ालिम तोसां पाणी थींदो छो इहो पाणी तव्हांखे करिणो पवंदो तव्हांजी तर्जुमानी असां कई आहे वधीक सियासी स्टेट कान्हे जो मां वधीक ॻाल्हायां इहे ॿ टे लफ़्ज़ हिते ख़िदमत में अची रखनि चल क़बूल कोन आहे ऐं उन फ़क़ीरनि जे दरबार में क़बूल कोन आहे हज़ारियूं आहिनि हथ मौजूदु